किथे सदायो लेकिन कराची में पाण खे सिंधी सदायो कराची में सिंधी थो वाह 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 इलाही बख़्श वाह पार्टियूं सब झंडा वाह इलाही बख़्श वाह फिरका हिक पासे करे कराची में सिंधी थींदो वाह इलाही बख़्श जो तव्हां अफगानियुनि जो ऐं बर्मियुनि जो ऐं बंगालियुनि जो मुक़ाबिलो कंदा वाह 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 इलाही अॼु ॾिसो असांजे पेटनि ते कब्ज़ा आहे असांजे सॼे कोहिस्तान ते कब्ज़ो आहे असांजे ज़मीननि ते कब्ज़ो आहे इहे अफगानी इहे कब्ज़ा खोर उन्हनि जे लाइ कजल जदोजहद कयो जे न त सुभाणे तव्हां सभु ख़तमु थी वेंदा आख़िर में मां चवंदुसि त साह में आहे सिंध साह में आहे सिंध ऐं असां असांजी सिंधड़ी वाह 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 इलाही बख़्श साह में आहे सिंध ऐं असां असांजी सिंधड़ी बुटासी तुंहिंजा तूं आहीं माउ असांजी सिंधड़ी वाह इलाही वादो वादो ख़ुदा जे था कयूं कोसा असां तुंहिंजी मिठड़ी सिंधड़ी गांधी जे कोन वाह जीअसि वाह इलाही बख़्श वाह वाह निभायो अथई सिंध पसंदि जा नारो आहे कराची में ॾाढी सिंधी जो एक्टिविटीज़ न थींदियूं आहिनि